तू मैं तो वञी पार पहुती। पार हलणो आहे या मोटी हलणो आहे? वीराणा मोटी असीं सभु वेंदासीं। पहिरों तूं पार कंदे। छा चोर मूं अकेले खे मैं मोटाए ॾींदा? मां तोखे मेह मोटाइण जे लाइ कोन थो चवां। तोखे इहो मालूम कर त चोर कच्चे जे कहिड़े ॻोठ जा आहिनि। ठीकु आहे त ॿेड़ी पहिरियों पूर भरे अचे ऐं पतण पार करे ॻोठ ॻोल्हे थो ॾियां। पर चोरनि खे ख़बर न पवणु घुरिजे त को तूं वाहरू आहीं। ॾातो तूं दिलि जाए कर, मां सिज लहण खां पहिरियों ई पेरो पुॼाए ऐं मोटी थो अचां। पर हा चोरनि जे दर जी न मानी खाईंदे ऐं न ई पाणी पीअंदे। न ॾातू, पीराणो जंहिंजो खणे पेर ख़ुदा करे हुनजो ख़ैर। वो इहा शइ मैं पार पहुची वई। ॼाण कच्चे जो माल बिछड़ियो ऐं वाहरू पेर विञाए पाणे वापसि मोटी हलिया वेंदा। छाजी वावर पुॼंदी? पके जा माण्हू कच्चे जे गिदड़नि जूं उनार ॿुधी ऐं चवंदा आहिनि मोटी हलो, अॻियां बगड़ बीठा आहिनि। इहे वरी कीअं मैं जो पेर पार खणी ईंदा? ॾातू मुड़ुस ॾह सर कच्चे जा घट घेड़ सभु घुमियल आहे। ॾातू हुजे या ॾातूअ जो ॾाॾो हुजे, कब्र मां बि उथी मेह जी मालकी कई न, मेह कोई सॼे ॻोठ वारनि खे खाराईंदुसि, मालकनि खे मोटाए कोन ॾींदुसि। इहो त असांजे अबे ॾाॾनि जो असूल ई न आहे जो चोरी जो माल कच्चे में वापसि आणे ऐं ही में बि वापसि कोन वेंदी। अदब शहकार सां फन फिक्र फनकार सां दखण दोहर कुम्हार सां रछकुड़ियूं हिम्मत मीरास असांजी, हिम्मत मीरास असांजी, मोहब्बत मीरा मोहब्बत मीरास असांजी, मेहनत। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।